नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त मिठी जे ॻोठ मालहुण खांजी समेत थर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में मुबीना बासर माण्हुनि जे ॾाढे ज़ुल्म ज़्यादतियुनि ख़िलाफ़ भील इंटल कोच आयल फोरम जे सॾ ते मिठी में हज़ारे माण्हुनि जी एहतिजाजी रैली 5 किलोमीटर पैदल मार्च करे लकी पेट्रोल पंप बाईपास रोड मिठी ते धरणो हयो वियो। धरणे सबबि रोड ब्लॉक थी वियो। हज़ारे पोरियत माण्हुनि समेत औरतुनि ऐं मासूम ॿारनि जे धरणे में शिरकत कई ऐं बासर माण्हू ऐं ज़िले इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। थर जे हज़ारे माण्हुनि जी रैली बावजूद कंहिं बि चूंडियल नुमाइंदे समेत ज़िले इंतज़ामिया ॻाल्हाइण जी ज़हमत न कई। रैली BIF जे मरकज़ी सदर सोरो भील वकील लजपत सुराणी जी अॻुवाणी में निकिती, जेका जलसे जी सूरत इख्तियार करे वई। धरणे में मुख़्तलिफ़ सियासी ऐं समाजी अॻुवान समेत ॿियनि शिरकत कई। धरणो कुझु देर अॻु में बासर क्लार्क नरसिंह ठकुर, क्लार्क स्वरूप सिंह ठकुर, तपेदार लक्ष्मण सिंह ठकुर ऐं ॿियनि जे चर्च ते AC मिठी रेवेन्यू टीम सां गॾिजी ॻोठ मालुण खांजी में भील बिरादरी जा घर डाहे पट कया विया हुआ। जंहिंखां पोइ घर डाहिण खां पोइ BIF जे मरकज़ी सदर सोरो भील समेत मुतासिर माण्हुनि ते ड्यूटी एक्टा जो कूड़ो केस पिणु दाख़िल कयो वियो आहे। मुतासिर माण्हुनि जे एहतिजाज ते बासर माण्हू हथियारनि सां भील बिरादरी जे घरनि ते हमिलो करे माण्हुनि खे यगमाल बणायो वियो। मुतासिर माण्हुनि खे ख़ामोश कराइण लाइ ॻोठ में सरकारी ज़मीन ते सावा वण वॾे भील बिरादरी ते इल्ज़ाम लॻाए भीलनि जे ख़िलाफ़ दरख़्वास्तूं कयूं। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान, चीफ जस्टिस हाई कोर्ट बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध, IG सिंध ऐं ॿियनि कानून लागू कंदड़ इदारनि खे अपील करियूं था त पोरित माण्हुनि सां ज़्यादतियुनि जो फौरी तौर नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। जॾहिं त DSP मिठी धरणे वारे हंधि पहुतो, सरकारी ज़मीन में सावा वण वढण बासर ठकुरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जी यकीन दहियानी कराई वई ऐं मुतासिर माण्हुनि ते दाख़िल केस ख़ारिज करण ऐं DSP पारां रेवेन्यू वारो मसइलो हल करण जी ख़ातिरी कराइण बाद BIF जे मरकज़ी सदर समेत ॿियनि धरणो ख़त्म करे छॾियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।